मां हिते पहुतो आहियां उमरकोट में त मूंखे जीअं मां हिते पहुतो आहियां मूंखे पाण अची मूंखे हथ में कुआरी ॾिनी अथनि। माना मूंखे एतिरो सुञाणनि था न त विढ़ंदो न। ऐं सची ॻाल्हि इहा आहे सिंध जी माण्हुनि जी नफ़्सियात खे जेकॾहिं कोई सम्झी वियो न उहो कामयाबु आहे। जामशोरे में पठाननि जी औरत खे क़त्ल कयो वियो। कंहिं छा त ख़ूबसूरत जुमिलो लिखियो, चयईं त तुंहिंजी क़ौम पठान आहे पर तूं सिंध में क़त्ल कई वई आहे, सिंध तुंहिंजो खून रायगान थियणु न ॾींदी। जॾहिं सिंध कंहिं बि वक़्तु फ़िक्र कंहिं बि क़ौम जे माण्हू सां जंहिंजो वास्तो हुजे, सिंध में जेकॾहिं कोई क़त्ल थिए थो, सिंध में जंहिंसां ज़्यादती थिए थी त ॿियनि जे करे बि असां पाण ख़ामोश नथा वेहूं त असांजूं हे न्याणियूं सिंध जूं जेके हे सिंध जा ई आहिनि। असुल ही वारस हिस्ट्री पढ़ो त सोलंकी माछी वारस आहिनि, सिंध जा असुली वारस इहे आहिनि। हे जेके ॿाहिरां माइग्रेटेड थी आया आहिनि ऐं सरकारी प्लाटनि ते चवनि था त सरकारी प्लाट असांजा आहिनि, हे असुल त जेकॾहिं तारीख़ खणो त हे माछी आहिनि बाबा वारस सिंध जा। ईअं न कयो। सभ खां पहिरियां त उमरकोट जे माण्हुनि खे शाबस हुजे, जस लहनि। उन्हनि सहाफ़ी दोस्तनि बि तमामु सुठो कमु कयो ऐं हिकदम सां आवाज़ उथारियो। कुझु शाइर हिकु हुयो, मूंखे नालो नथो अचे हुनजो, हाजी सांद, उन्हनि बि ॾाढो सुठो आवाज़ उथारियो। ऐं उन सां गॾोगॾु तव्हां सभिनी माण्हुनि जे अंदाज़ सां जंहिं भरपूर ज़रूरत सां आवाज़ उथारियो, इहो ई आवाज़ खपे। छो त हिन वक़्तु न्याणियुनि सां ज़्यादती थी, तव्हांजे आवाज़ जे करे सॼी ख़ामोशी थी वई। हीअ थी सघे अॻिते हली वरी हिन ख़ामोशी थियण खां पोइ हिननि सां मामिलो मसइलो थिए, पर कोशिशि कजो त हिननि जे या हूअ पार्टी या ही पार्टी इन्हनि खे पिचअप कराए हिननि खे ही घर वठी ॾिजो। भले कोर्ट जो मामिलो आहे पर तव्हां जेकॾहिं इन्वॉल्व थींदो, सिंध जा माण्हू इन्वॉल्व थींदा त हिननि खे हीअ शइ मिली वेंदी जेके सालनि खां सदियुनि खां रहनि था अचनि। मां ॿियो कुझु लफ़्ज़ न चवंदुसि। तहज़ाब सिंधी ज़िंदाबाद। अलाह साईं ख़ुशि कंदो तव्हांखे। आबाद हूंदो।